अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पुरम एहतजाज के तहफ़ुज़ लाइ सुप्रीम कोर्ट रूलिंग दे न त असां तैयारी से इस्लामाबाद वेंदासीं उन खां वधीक अल्लाह ताला जी कहिड़ी लानत हूंदी जो मदीने में मौजूदा हुकूमत खिलाफ़ नारा लगी रहा आहिनि। असां कंहिंसां बि ख़राब लाॻापा नथा चाहियूं ऐं नई कंहिंजी ग़ुलामी चाहियूं था। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो पेशावर में वकीलन के कन्वेंशन के खिताब संदसि चवण है तो मौजूदा हुकूमत चूंडू कराइण खां ढुजी रही है। यह हक़ीक़ी आज़ादी की जंग है। असांजे खिलाफ़ ॿाहिरां साज़िशूं कयूं वियूं पर ही साज़िश जो मुक़ाबलो न कयो त ईंदड़ नसुल माफ़ न कंदो। अॼु मुल्क फ़ैसिलाए ते वक़्त ते बीठल आहे। पूरे पाकिस्तान में वाहिद शख्स इमरान खान है जंहिंजो इसराइल सां सिधी रीत ख़ानदानी वास्तो है। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इल्ज़ाम संदसि चवण है त कूड़े ख़त कूड़ी आलमी साज़िश क़त्ल जो कूड़ो ड्रामो फेल थियण तारीख़ जे सभ खां नाकाम लॉन्ग मार्च खां पोइ हाणे इसराइल वफ़द मोकिलण वारी इंतशार खान जो हिकु ॿियो ड्रामो आहे। मरियम नवाज़ इमरान खान जे ज़ेक गोल्ड सिमत लाइ तारीफ़ी ट्वीट्स ऐं ॿियूं तस्वीरूं शेयर कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सॼे मुल्क में अटे जी क़ीमतुनि में वाध जो सख़्तीअ सां नोटिस वठी छॾियो। लाॻापियल वज़ीरनि ऐं वज़ारतुनि खां रिपोर्ट तलब। अटे जे सरकारी अघ ते अमल कराइण लाइ सख़्त क़दम खणण जी हिदायत। लाॻापियल अख़्तियारियुनि खे अमल दरामद रिपोर्ट अॼु पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अवाम खे सरकारी अघनि ते अटे जी फ़राहमी यक़ीनी बणाई वञे। अवाम खे लुटण जी इजाज़त न ॾींदासीं। ॿ 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज। मुज़ाहिरीन पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस एहतिजाज कंदड़नि मथां कड़की पई लठबाज़ी, केतिराई गिरफ़्तार। ऐं खानपुर भरिसां फैज़ो थाणे जी हद मां मुबैना तौर अगवा थी वियल ॿिनि पेश इमामनि ते तशदुद वारी वीडियो वायरल। धाड़ेलनि मुगविन अब्दुल सबूर कलोण ऐं अकबर हकड़ो जी बाज़ियाबी लाइ संदन वारसनि खां 2 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो।